ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 22। इन खां पहले मां 21 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। अध्याय 22। धाड़ेल जी मुक्ति करण। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अमरीक, जॾहिं उहो वाशिंग नांग देव देही पाए मथो टेके अची मुनीअ जे चरण कमलनि ते किरी पियो, तॾहिं उहो धाड़ेल ऐं शंख मुनी तपरस में अची उन नांग खां पुछण लॻा त हे भाई, तूं असुल में केरु हुए ऐं नांग जी देह छॾे तो देव देही कीअं पाती? हुननि जी इहा ॻाल्हि ॿुधी उहो देव रूप चवण लॻो त हे ऋषि, मां अॻे जन्म में असुल ब्राह्मण हुअसि। प्रयाग राज जे तीर्थ जे शुभ स्थान में रहंदो हुअसि। धनवान पुण्यवान ऐं शोभावान हुअसि, पर मूंखे अहंकार ॾाढो हूंदो हो। मुंहिंजे पिता जो नालो कौशल ऋषि हो। मां ॾाढो लोभी हूंदो हुअसि। ब्राह्मण जा कर्म छॾे वापार ऐं व्याज जो धंधो कंदो हुअसि। ॿाहिरां माण्हुनि जे ॾेखारण वास्ते पूजा पाठ सुगन साठ ऐं दान पुण्य कंदो हुअसि। हिकु दफ़े असांजे ॻोठ में जयंत नाले ब्राह्मण वैसाख महीने जी कथा पे पढ़ी। मां बि तमाशबीननि वांगुरु चर्चे ॾिसण लाइ कथा ॿुधण वयसि। अभिमान में भरिजी कथा त कान ॿुधमि, हिकारी जन ॿुधी पे तनखे बि खारण लॻुसि। परमात्मा मूंखे इन्हीअ जो बदिलो ॾिनो जो ॿिए ॾींहं ई सिर साम जी बीमारी थी पई ऐं मरी वयसि। 16 दफ़ा नरक भोगे हाणे हीअ नांग जो जनम पातो अथमि। तव्हांजे मुख मां वैसाख महीने जे महात्म जी कथा ॿुधी विमाननि में चढ़ी वैकुंठ ॾांहुं थो वञा। हाणे हे मुनी, मां तव्हांजे शरण आयो आहियां। कृपा करे अहिड़ो को उपदेश करियो जो कॾहिं बि पाप कर्म न करियां। शंख मुनि चवण लॻुसि त हे ब्राह्मण, वैसाख महात्म जी कथा ॿुधण करे अवश्य मुक्ति प्राप्त थिए थी। जेको हरि परमात्मा जो नालो सची श्रद्धा सां, चर्चे सां या कावड़ सां या खिल बिल में वठे थो, सो ज़रूरु मुक्ति पाए थो। हाणे तूं स्वर्ग जा सुख भोगे वरी पृथ्वीअ ते ईंदे, हिन भारत खंड जे पुण्य भूमीअ में जनम वठंदे, सर्वा नाले ब्राह्मण जे नाले सां मशहूरु थींदे। एतिरो ॿुधी उहो देव रूप ब्राह्मण शंख मुनीअ जी जय जय मनाईंदो देवलोक ॾांहुं पधारियो। तॾहिं शंख ऋषि वरी धाड़ेल खे गुरु मंत्र पढ़ी पाणी पीआरे चवण लॻो त हे पुत्र, तूं ही मंत्र हर घड़ीअ जपींदो रहो त तुंहिंजी बि मुक्ति थिए। हीउ मुंहिंजे चवण यादि करे छॾ त तूं ॿिए जनम में वाल्मीकि नाले ऋषि थींदे। श्री रामचंद्र अवतार वठे उनखां अॻु में ई उनजे चरित्रनि जो पुस्तक सॼे संसार में रामायण नाले सां प्रसिद्ध थींदो। पोइ तुंहिंजी अणपुछी मुक्ति थींदी। नारद मुनि राजा अमरीक खे चवण लॻो त हे राजन, कुझु वक़्त खां पोइ उन धाड़ेल हिन फ़ानी जहाज मां कूच कयो ऐं ऋषि वाल्मीकिअ जो जनम वरितो। रामायण रूपी सूर्य समान प्रकाश वारो पवित्र पुस्तक रचे सॼे संसार जो ऊंधे अंधारो दूर कयईं। सलोक नारायण जे नाम जो धरियो जिन ध्यान, कोरे कपे कढियो जंहिं अंदर जो अभिमान, तनके श्री भॻवान मंझे ई मालूम थियो। श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अम्बरीश संवाद नाले 22 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा,
जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश जी की आरती जो कोई नर गावे स्वामी, आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।